नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां ख़बर ॾींदालो मलीर जी अदालत में शहीद नाज़िम क़त्ल केस जी ॿुधणी जे मौक़े ते MPA ॾियाम अवैस बजार ऐं ॿियनि जवाबदारनि जे पहुचण ते MPA जे हामिन पारां संदसि हिमायत में नारेबाज़ी कई वई, जॾहिं त वकीलनि पारां शहीद नाज़िम जी हिमायत में नारा हया विया। वकीलनि पारां एहतजाज कयो वियो त क़त्ल केस जे जवाबदार MPA खे हथकड़ियूं छो न लॻल आहिनि। वकीलनि जे एहतजाज बाद MPA खे हथकड़ियूं हणी अदालत में पेश कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वकील अॻवाणनि चयो त चीफ जस्टिस खे अदालत अंदर जवाबदारनि जे हामिन जी गुंडागर्दी जो नोटिस वठणु घुर्जे। हिननि चयो त असां शहीद नाज़िम जोखियो जो केस मुफ़्त में विढ़ंदासीं ऐं जवाबदारनि खे मंतक़ी अंजाम ते पहुचाइण ताईं शहीद जे वारसनि सां गॾु आहियूं। इन मौक़े ते शहीद नाज़िम जोखियो जे भाउ अफ़ज़ल जोखियो बि चयो त असां के बि तबाह खे जोती न रखंदासीं, शहीद भाउ जो इंसाफ़ थियण ताईं जाखोड़ जारी रखंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।